नाज़रीन अॼु कमंद जे अघ ऐं पेड़ाई मुतालिक़ आबादगारनि पासमा ऐं सिंध हुकूमत तरफ़ां इजलास कोठायो वियो आहे। अचो त आबादगारनि ऐं जेके ॿिया लाॻापियल आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो छा चवणु। ही अॼु हूअं दस्तूर मुताबिक़ हमेशह 3 नवंबर खां क्रैशिंग थींदी आहे। त लास्ट ईयर असां इन जी क्रैशिंग 5 तारीख़ खां कमेंसमेंट थी, पोइ वरी क्रैशिंग 12/8 खां शुरू थी। पोइ हिन साल बि असांजी इहा कोशिशि आहे त हूअं ई बरसाति जे करे कमनि ते घणो असरु पियो आहे त ऐं कमंद जी रिकवरी बि थोरी घटि थी हूंदी, तंहिंजे करे असां शुगर मिलियूं हलनि, जंहिंजे करे असां अॼु ग्रोवर्स खे ऐं प्लस शुगर मिल ओनर्स खे या एसोसिएशन जेको पास में आहे उन्हनि खे घुरायोसीं ऐं तय इहो थियो त 20 तारीख़ कमेंसमेंट शुरू थींदी ऐं उन में ज़ाहिर आहे टाइम लॻंदो। क्रैशिंग थी जेको टाइम आहे 29 नवंबर जे लास्ट में लास्ट क्रैशिंग थींदियूं ऐं सभु शुगर मिलियूं हलंदियूं। मिल मालकान बि हुआ ऐं ग्रोवर्स बि हुआ ऐं हुन सां गॾु ॿिया बि काफ़ी दोस्त हुआ। सभिनी गॾिजी करे इहो ई फ़ैसिलो कयो आहे त 30 तारीख़ खां पहिरीं मिलूं सभु हलणु शुरू थी वेंदियूं ऐं क्रशिंग शुरू कंदियूं ऐं 20 तारीख़ खां पंहिंजूं चिमनियूं ॿारणु शुरू कंदियूं। ऐं जेसिताईं रेट जो तालुक़ु आहे असां 350 रुपया चया आहिनि, पर इहो फ़ैसिलो बाद में थींदो ऐं इहो ख़ुशी सां मिल मालिकनि में क़बूलु कयो आहे ऐं आबादगार में क़बूलु कयो आहे। अॼु जेको आहे त फ़ैसिलो इहो थियो त टोटल जेके मिलूं आहिनि 20 तारीख़ खां पंहिंजा बॉइलर ॿारींदियूं ऐं 29 तारीख़ ताईं सभु पंहिंजूं क्रैशिंग शुरू कंदियूं। इहो फ़ैसिलो थियो आहे जेको आबादगारनि जो ऐं मिल मालिकनि जो मुतफ़िक़ा फ़ैसिलो थियो आहे। सभिनी हुनखे एग्री कयो आहे ऐं इनशाला जेको आहे सो 29 ते मिलूं हली वेंदियूं। बाक़ी रेट जो इहो थियो आहे त मिलूं हलंदियूं, उन खां पोइ जेके रेट्स जो पोइ उन खां पोइ उनजो फ़ैसिलो थींदो। फ़िलहाल रेट जो न, फ़िलहाल मिलूं हलण जो फ़ैसिलो थियो आहे। शुगर मिलूं कहिड़ी सूरत में 20 तारीख़ खां वठी 28 तारीख़ ताईं हलाइणियूं आहिनि ऐं कोर्ट में अहिड़ो डिसीजन हुयो 3 नवंबर ताईं इन आहे शुगर मिलूं हलनि। हिकु ॻाल्हि इहा, तंहिंखां पोइ खंड जो जेको रेट आहे उहो पंजाब जो कॾहिं अनाउंस कंदियूं, उन खां पोइ तय थींदो। ऐं असांजो त इसरार इहो त मिलूं फौरन हली वञनि। के मिलूं हलियूं बि आहिनि, पर गवर्नमेंट जेको नोटिफिकेशन आहे उन मुताबिक़ जेको आहे त 20 खां 29 तारीख़ ताईं इन आहे उन्हनि खे मिलूं हलाइणियूं आहिनि। ऐं हिननि सां जेको आहे त खंड जो जेको खंड त तव्हांखे ख़बर आहे त हाणे 2 ॾींहं पहिरीं जेको 10 रुपया किलो ते जेको खंड वधी वई। इहो कॾहिं बि कोन थियो, हमेशह सिंध पहिरीं अनाउंस कंदी आहे पोइ पंजाब कंदी आहे, पर हाणे हींअर ईअं थियो आहे पहिरीं पंजाब वारा जेको अनाउंस कंदा उन खां पोइ सिंध वारा अनाउंस कंदा। कैमरामैन ज़ुल्फ़कार चांडियो सां गॾु अल्ताफ़ चन्ना, KTN न्यूज़, कराची।